या अल्लाह जल्ल जलालहू, या रहमान या रहीम या करीम रब। अज 11 सफ़र साईं साबिर हुसैन साईं मोहम्मद सजन साईं पंहिंजे घर में दस्तगीर जी यारी कई। महबूब मिठड़े जी लख सलवात पढ़ायूं। अॼो को साईं वारनि जो ख़ैरी यारी है ग़ुलामी न्याज़ पंहिंजी बारगाह में ख़ैर क़बूलो मंज़ूर फरमा। ओ मौला महबूब जे सदके मोहम्मद मुस्तफ़ा जी आल जे सदके साबिर अली साईं के साईं जे सभिनी भाइरनि खे साईं जे भाइटनि बचड़नि खे अमड़े नियाणियुनि खे मौला पंहिंजे हिफ़्ज़ अमान पनाह अता फरमा। ओ मौला इन्हनि जा जेके नौजवान छोकरा बेरोज़गारनि खे रोज़गारियूं अता फरमा। गुलाम मोहम्मद सियाल साईं के साईं जे बचड़नि ते क़यामत ताईं इन्हनि खे आबाद फरमा। हाजी बाबा अल्लाह वधायो भंड साईं जा बेड़ा पार फरमा। अल्लाह यार फुल पोटो साईं जा गुलजार अली साईं जा बच्चा घर आबाद फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। ओ मौला बेरोज़गारनि खे रोज़ी ॾे ऐं ईरान जी ज़ाहिरी ग़ैब मां मदद फरमा। ईरान जो जेको भी दुश्मन आहे उनखे निस्तो नाबूद फरमा। मुंहिंजा रब सां सभिनी जो बेड़ो तार। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।